अस्सलाम दोस्तों। हींअर असां पढ़ूं था फैक्टर्स छा आहिनि ऐं ग्रेटेस्ट कॉमन फैक्टर यानी GCF छा आहे। ठीकु आहे, या HCF बि चवंदा आहियूं हुनखे। HCF यानी हाईएस्ट कॉमन फैक्टर ऐं GCF यानी ग्रेटेस्ट कॉमन फैक्टर। ॿई नाला आहिनि हिननि जा। फैक्टर यानी डिवाइज़र हूंदो आहे, यानी वंडींदड़ कंहिं नंबर जा। मिसाल छहनि जा फैक्टर ॻोल्हणा आहिनि त तव्हां हिनखे चई सघो था त छहनि खे कहिड़ा कहिड़ा नंबर वंडनि था। हिकु ईअं चई सघो था, तव्हांखे ज़हन में अची वेंदो। या छह कंहिंजी कंहिंजी टेबल में अचे थो, खोड़े में अचे थो। मिसाल या वरी कहिड़ा नंबर पाण में ज़रब कयूं जो छह अचे। पोइ जेके बि तव्हांखे मिसाल नंबर ज़हन में अचनि था उहे लिखो। ॿिनि टिनि खे ज़रब करणु छह ईंदो? हा ईंदो। ठीकु आहे। हिकु ऐं छहनि खे ज़रब करणु हिकु छह छह ईंदो। ठीकु आहे। त यानी हिन जा जेके फैक्टर थिया उहे कहिड़ा थिया? हिकु ॿ टे ऐं छह। ॿियो का बि अहिड़ा नंबर न आहिनि जंहिंखे ज़रब करणु छह अचे। इहे ई आहिनि पाण में जेके ज़रब थींदा आहिनि त छह ईंदो आहे। त इहे सभु हिन जा फैक्टर वञी थिया, यानी इहे वंडींदड़ थिया। ठीकु आहे। ऐं चए थो एवरी नंबर ग्रेटर देन वन हैज़ एट लीस्ट टू फैक्टर्स बिकॉज एवरी नंबर कैन बी डिवाइड बाय वन एंड इट सेल्फ। हिक खां मथे जेके बि नंबर आहिनि न उन्हनि जा घटि में घटि ॿ हूंदा ई हूंदा आहिनि फैक्टर्स। छो त हिकु थोरो हिकु वंडींदो आहे, ॿियो हुनखे पंहिंजो पाण वंडींदो आहे। मिसाल टिनि खे ॿ फैक्टर आहिनि। हिकु इहो टे हिक सां वंडी सघिजे थो, ॿियो टे पाण पंहिंजे पाण सां वंडे सघिजे थो। ठीकु आहे। ॾहनि जा अगरि फैक्टर ॻोल्हियूं त असां सोचींदा आहियूं यार कंहिंजे कहिड़े छा ज़रब कयूं। चवंदा यार हिकु टाइम ॾह इज़ ॾह, हिकु ॾह ॾह थींदो आहे, ॿियो पंज ॾूं ॾह थींदो आहे बसि। त यानी कहिड़ा नंबर मिलिया? हिकु ॿ पंज ॾह, इहे मिलिया न असांखे नंबर। इहे हिन जा फैक्टर्स आहिनि। ठीकु आहे। पंज ॾूं ॾह या टू टाइम फाइव, ॻाल्हि साॻी अथव। टू टाइम फाइव या पंज ॾूं ॾह। ठीकु आहे न। इन करे असांखे नंबर हिकिड़ो थो लिखी आहे, ईअं न त वरी अलॻि अलॻि लिखूं न। या ॿिनि जे टू ॿिए पंज ॾह या पंज ॾूं ॾह, ॻाल्हि साॻी आहे। हाणे हिकिड़ी वर्ड प्रॉब्लम आहे, ॾिसो हुनजो केॾो हिकिड़ो असांजी ज़िंदगी में हिनजो कमु आहे फैक्टर जो। कीअं त एमिलियो नीड्स टू अरेंज चेयर्स फॉर अ ड्रामा क्लब मीटिंग इन एट स्कूल देयर आर 30 स्टूडेंट्स कमिंग। 30 शागिर्द चवंदा हुनखे घणनि तरीक़नि सां उहे 30 सीटूं रखी सघे थी शागिर्दनि लाइ। ठीकु आहे। त इहे रखी सघे थी हिकु रो में 30 कुर्सियूं। असल में हीअ सभु छा आहिनि? इहे फैक्टर अथव। हिकु ॿ टे पंज 30 छह 15, इहे हिन जा फैक्टर आहिनि 30 जा सभु। एकटीह 30 ॿियो 15 30 टिॾह 30 छह पंजा 30 30 टाइम वन इज़ 30। इहे सभु हिन जा फैक्टर हुया। हाणे इन्हनि खे असांखे ज़िंदगी में कीअं थो यूज़ थिए त हिकु रो में 30 चेयर रखो, या ॿ रो ठाहियो, 2 लाइनूं ठाहियो, 15 चेयर्स रखो, 3 लाइनूं ठाहियो, 10 कुर्सियूं रखो, 5 लाइनूं ठाहियो, 6 कुर्सियूं रखो, या 30 कुर्सियूं रखो। हिकिड़ी 30 लाइनूं ठाहियो, हिकु हिकु कुर्सी रखो। ठीकु आहे। त माना मुख़्तलिफ़ तरीक़े सां असांखे ॾिसो त केॾो हिनजो माना असांजी ज़िंदगी में हिनजो कमु आहे। त 30 जा इहे असल में फैक्टर वञी थिया, जेके बि तरीक़ा हुया। हिकु ॿ टे पंज छह 10 15 30। ठीकु आहे। असांखे कुझु शॉर्टकट आहिनि जंहिंसां असां तकड़ बि ॻोल्हे सघूं था। त 2 कंहिंजो फैक्टर आहे, 3 कंहिंजो फैक्टर आहे, 5 कंहिंजो फैक्टर आहे, 9 कंहिंजो फैक्टर आहे, 10 कंहिंजो फैक्टर आहे। कीअं? हर उहो नंबर जेको ॿधी आहे उनजो फैक्टर 2 थींदो ई थींदो। माना ॿधी नंबर अची वञे त अखियूं बंदि करे हिक खां पोइ, छो त हिकु सभिनी जो फैक्टर हूंदो आहे, ॿधी जो वरी 2 ॾेई छॾियो। पोइ ॾिसो त 3 आहे, उहो कीअं त जेको नंबर तव्हांखे मिलियल आहे उनखे उनजा डिजिट्स जोड़ कयो। ॾिसो जोड़ खे वंडे थो 3, त पोइ पंहिंजे नंबर खे बि वंडींदो। मिसाल 42 खे वंडे थो या नथो वंडे, इहो चेक करण लाइ 4 ऐं 2 खे जोड़ कयो। 6 छहनि खे 3 वंडींदो आहे न? हा। त पोइ 42 खे बि वंडींदो। 5 खे उहो 5 उन नंबरनि खे वंडींदो आहे जंहिंजे आख़िर में 0 या 5 हुजे। ठीकु आहे। जीअं मिसाल 10 5 2320। 9 उन्हनि खे वंडींदो आहे जंहिंजो सम वरी 9 सां वंडींदड़ हुजे। माना उन्हनि खे जोड़ कजे त 9 सां वंडिजे। 3 वारो साॻियो रूल जेको 3 में पढ़ी आयासीं। ठीकु आहे। 297 वंडे थो नथो वंडे, उनखे छा कंदासीं? 2 9 7 जोड़ कर 18 अची विया। 18 खे वंडे थो? हा। त पोइ 297 खे बि 9 वंडींदो। ऐं 10 सिर्फ़ु उनखे वंडींदो जंहिंजे आख़िर में 0 हुजे। माना अहिड़े हिसाब सां तव्हां तकड़ में इहे कुझु रूल्स हुया नंबरनि जा, तव्हां सम्झी सघो था त कहिड़ो कंहिंखे वंडे थो। डायरेक्ट ॾिसी करे तव्हां सोचे वेंदव। ठीकु आहे। प्राइम नंबर्स छा आहिनि? A prime number is a number that has only two factors, a number and itself. Some examples are 2 3 7 13. असल में प्राइम नंबर उहे हूंदा आहिनि जंहिंखे सभु 2 वंडींदड़ हुजनि। हिकु 1 ॿियो पाण, हिकु 1 ॿियो पाण। 2 खे 2 फैक्टर आहिनि, हिकु 1 ॿियो पाण। 3 खे बि, 4 खे 3 फैक्टर आहिनि, हिकु 1 ॿियो पाण, टियों 2। इन करे जेको 4 आहे उहो प्राइम न थींदो। 5 प्राइम आहे, 7 प्राइम आहे, 11 प्राइम आहे, 13 प्राइम आहे। ठीकु आहे। या न उहे पंहिंजी टेबल में अचनि सिर्फ़ु, ऐं ॿियो हिक जी टेबल में अचनि, उनखे चइबो आहे प्राइम नंबर्स। हाणे कॉमन फैक्टर्स ते हलूं त कॉमन फैक्टर छा थींदा आहिनि? 2 नंबरनि या 2 खां वधीक नंबरनि जे विच में जेके फैक्टर्स हुजनि उन्हनि मां जेके हिक जहिड़ा फैक्टर हुजनि कॉमन फैक्टर चइबो आहे। मिसाल 12 ऐं 11, 12 जा फैक्टर टोटल आहिनि 1 2 3 4 6 12। ठीकु आहे। 12 खे सभु वंडींदा आहिनि।
अरिड़हनि खे कहिड़ा कहिड़ा नंबर वञींदा आहिनि 1 2 3 9 अरिड़हं। इन्हनि में ॾिसो हिकु जहिड़ा आहिनि, हा हिन में हिकु जहिड़ा आहिनि, हिकु ॿिन्ही में आहे, ॿ ॿिन्ही में आहे, 3 ॿिन्ही में आहे, 6 ॿिन्ही में आहे। त पोइ इहे जेके 4 1 2 3 6 इहे वञी थिया, इहे कॉमन थिया, इहे छा थिया कॉमन फैक्टर थिया 12 ऐं अरिड़हनि जा। हाणे जेको पाण पढ़ी आयासीं ग्रेटेस्ट कॉमन फैक्टर छा आहे या हाईएस्ट कॉमन फैक्टर, इन्हनि कॉमन में वरी जेको सभिनी खां वॾो हूंदो न उहो थींदो, ठीकु आहे। GCF छा आहे इन्हनि में जेको वॾो हूंदो, हाणे उहो 6 आहे सभिनी में वॾो, इन करे 12 ऐं अरिड़हं जा कॉमन फैक्टर त 1 2 3 6 थिया, पर हाईएस्ट कॉमन फैक्टर या ग्रेटेस्ट कॉमन फैक्टर जेको थियो उहो थियो 6, ठीकु आहे। हाणे मिसाल 6 ऐं 10 जा ॻोल्हणा हुजनि त 6 जा 1 2 4, 10 जा 1 2 5 10, 1 ऐं 2 इन्हनि में कॉमन आहिनि, ऐं इन 1 2 कॉमन मां वॾे में वॾो कॉमन 2 आहे, इन करे 6 ऐं 10 जो GCF जेको थियो उहो थियो 2। उमेदु आहे दोस्तो तव्हांखे हीउ लेक्चर सम्झ में आयो हूंदो, ऐं कॉमन फैक्टर्स ऐं हाईएस्ट कॉमन फैक्टर छा आहिनि उहे बि सम्झ में आया हूंदा। वधीक वीडियोज़ लाइ मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं वीडियोस फुल ॾिसो, हिकिड़ो मिंट ॾिसी छॾियो न, समूरा वीडियो टोटल ॾिसो, मूंखे वॉच टाइम जी ॾाढी ज़रूरत आहे।